तकरार ड्रामे जी अचण वारी क़िस्त में दोस्तों छा मीर खे वाकई नवाब खान मारे छॾींदो। छा इहो बावल खान के जेको हणी आहे गोली सजावल खान, छा बावल खान मरी वेंदो या वरी मीर इन्हनि जा अची पलांद कंदो। छा थींदो छा न थींदो सॼी कहाणी तव्हांखे ॿुधायूं था इन नंढड़े वीडियो में। इनखे पूरो ॾिसिजो ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इनखे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों नेक्स्ट एपिसोड में। पहिरीं ॻाल्हि त नवाब खान जे चवण ते आशू वञी करे पकिड़े ईंदो मीर खे घरां। मीर पंहिंजे घरु हूंदो आहे, उतां कुटको ॾेई ऐं पकिड़े ईंदो। असल में मीर पाण बि जेको आहे न इहो चाहे थो त मां ॾिसां करनि छा था ई मूंसां। पोइ हू नवाब खान वटि वेंदा। नवाब खान जे साम्हूं हिक ॿिए खे धमकियूं ॾींदो मीर हुन नवाब खान खे, नवाब खान मीर खे, ऐं मीर खे फ़िलहाल ॿधी छॾंदा। मीर खे नवाब खान झुकाइण चाहे थो लेकिन मीर झुकण वारो आहे कान। आशू खे चवंदो तूं उनखे मारना ऐं झुकाए। ऐं जेको बावल खे गोली हणी हो सिजावल खान, बावल ज़ख़्मी थींदो उन में मरदो कोन। लेकिन जेको आहे सिजावल खान इन ॻाल्हि ते परेशान हूंदो त जेको आहे मूंखे मूंसां रिश्तो घुरियो छो न, इहो क़दम छो खयों, ऐं बावल केरु थींदो आहे मुंहिंजा माण्हू पकड़ण वारो, ॿधण वारो ऐं मूसा जो पलांद मूंखां वठण वारो। अहिड़े हिसाब सां इन्हनि सभिनी खे ख़बर न आहे त मूसा ज़िंदा हुआ, लेकिन आशू खे ख़बर आहे, सतार खे ख़बर आहे। इहे नवाब खान खे वञी ॿुधाईंदा त मूसा ज़िंदा थी। अहिड़े हिसाब सां मीर बि ॿधिजी वियो, बावल बि ज़ख़्मी थी वियो। हाणे तव्हां ॾिसंदो नेक्स्ट एपिसोड में मूसा अॼु खां पोइ अॻिते इन्हनि जा मूसा पलांद कंदो। मूसा खे बख़्शल बि ॿुधाए सघे थो त मीर तोखे बचायो हुयो। अॻिते हली बख़्शल थी सघे थो मूसा खे ॿुधाए, मूसा मथां पोइ मीर खे छॾाए सघे थो। ऐं बावल जी जॾहिं उनखे ख़बर पवंदी त इहा बि उहो मूसा ई पलांद सिजावल खां वठी सघे थो ऐं पंहिंजो बि पलांद हू वठी सघे थो। लाला त गॾिजी वियो आहे सिजावल सां, लेकिन सिजावल इन ॻाल्हि में परेशान आहे त मूसा इहो क़दम छो खयों हो सारा वारो, ऐं उन खे सचाई जी ख़बर नथी पवे। अन करे बि सचाई जी बि सिजावल खे ख़बर पइजी वेंदी। फ़िलहाल हिक ॿिए सां जहिड़ो आहे। पोइ इन किस्त में मां तव्हांखे ॿुधायो त इहे दोस्त सभई पाण में अॻिते हली विढ़ंदा। तव्हां ॾिसिजो, यादि करे छॾियो। पोइ किस्तनि में यको ॿुधाईंदो आयोसि ईअं ई थियो। तव्हां ॾिठो हिक ॿिए खे मारणु शुरू थिया ऐं नवाब खान जा दुश्मन पाण में विढ़णु शुरू थिया। नवाब खान जी दुश्मनी नवाब खान जे मथां कुझु घटि थी वई। वीडियो पुॻो पुॼाणी ते ख़ुदा हाफ़िज़।